हीउ कानून अव्हां खे कीअं थो लॻे? नओं कानून ॾींहं में हिकु भेरो खिलण लाज़मी करार। छा तव्हां खे ख़बर आहे त ॾींहं में केतिरा ई भेरा खिलण या मुस्कुराइण न रुॻो मज़ाज खे ख़ुशगवार बणाए थो पर सिहत खे बि बहितर बणाए थो। घटि में घटि उहो साइंसदाननि जो अक़ीदो आहे। पर छा तव्हां तसवुरु करे सघो था त हिकु जापान जो इलाइक़ो हिकु कानून ठाहियो आहे जेको माण्हुनि खे खिलण खां मनो करे थो। उहो अजीब कानून जापान जी यामागाता प्रीफेक्चर में लागू कयो वियो आहे। कानून उहो लाज़मी बणाए थो त माण्हुनि खे पंहिंजे जिस्मानी ऐं ज़हनी सिहत ते मस्बत असर जे लाइ ॾींहं में घटि हिकु भेरो खिलण घुर्जे। मक़ामी मीडिया मूजिबि लिबरल डेमोक्रेट्स पार्टी (LDP) इहो कानून मुतारिफ़ करायो आहे, जंहिं में मक़ामी रहवासियुनि ते ज़ोर ॾिनो वियो त हू हर रोज़ खिलण खे आदत बणाइनि। हर महीने जे रोज़ हिकु ॾींहं जो खिलणो आहे। उहो कानून यामागाता यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ जी बुनियाद ते लागू कयो वियो आहे, जेको ज़ाहिर करे थो त उमिरि वधाइण पंहिंजो पाण खे हर वक़्तु एक्टिव रखण जे लाइ खिलण जी आदत अपनायो। मुताले में खिलण ऐं ज़िंदगी जी ख़ुशियुनि जे विच में तालुक़ जी तहक़ीक़ पिणु कई वई। मुहक़क़नि जो चवणु आहे त ज़हनी रवैये ते बहितर करण जे लाइ खिलण जो वॾो असरु पवे थो। दिलचस्प ॻाल्हि बि इहा आहे त नएं कानून जो हर हल्के तरफ़ां इस्तक़बाल न कयो वियो, जॾहिं त ॿिनि सियासी पार्टियुनि उन जी मुख़ालिफ़त कई आहे। पर कानून मूजिबि अवाम खे खिलण ते मजबूर न कयो वेंदो, पर जेकॾहिं अवाम खे अपील कई वई आहे त हिन फ़ैसिले जो एहतराम कयो वञे। जेकॾहिं को माण्हू ॾींहं में हिकु भेरो बि खिलण खां पासो कंदो त खेसि कानून जी भञकड़ी करण जे इल्ज़ाम हेठि उन खे सज़ा त न ॾिनी वेंदी, पर उन खे नज़र में रखियो वेंदो।